कहानियाँ। मुकद्दस, हाँ मीठी मुकद्दस, गुड मॉर्निंग। खेलता है छाचे मुकद्दस, खेलता है काशवी काशवी मुकद्दस छाचे आप बुधाए तो सही। मूंखे राति जो सायरा देर सां ॿुधायो त मुंहिंजे घर वारनि मुंहिंजो रिश्तो तय करे छॾियो आहे। तूं देर छो कई काशवी, छो कई? इहो तो छा पई चई मुकद्दस? मां का भी देर न कई मुकद्दस, का भी देर न कई। अबा तव्हां त अॼु आया आहियो, असांखे हफ़्तो थी वियो मथे हणंदे कंहिंसां ॻाल्हाए कोन थी। घर छॾण ॾुखो अथसि न मां? हा बिल्कुलु, इहो ई सदमो थी सघे थो। ॿ ॾींहं थी विया अथसि, हिकिड़ो वेलो मानीअ मस थी खाए। हाणे नाज़िया उहा नाज़िया न रही आहे। नाज़िया मां तुंहिंजे ॾुख खे सम्झां थी। मूंखां पुछण खां सवाइ ऐं मुंहिंजो रिश्तो कीअं कयो? न कंदसि मां इहा शादी। असां एतिरा बेग़ैरत न आहियूं जो हा करे वरी न कयूं। तुंहिंजे मोए पीउ जी मिटीअ खे न लॼाईंदसि। हेलो, कीअं आहियो? इहो तव्हां पाण खां पुछो। मूंखे तव्हांजो मैसेज मिलियो। 15 ॾींहंनि खां कॉल ई न कई आहे तव्हां। हिते पल पल मौत आहे काशवी। मुंहिंजी ज़िंदगी अज़ाब बणिजी वई आहे। मूंखे अंदाज़ो न हुयो त मुंहिंजे माइटनि मुंहिंजो निकाह बि पढ़ाए छॾियो। बाक़ी मां तो लाइ कोर्ट मैरिज करण लाइ बि तयारु आहियां। जॾहिं बाबा असांखे पढ़ाइण लाइ विहारियो हुयो नी त माइटनि चयो हुयो धीअर तो पढ़ाई भॼी वेंदई, पर बाबा उन्हनि जी ॻाल्हि न मञी। बाबा असांखे पढ़ायो ऐं ज़िंदगी में को बि ॾुख न ॾेखारियईं। उहो हाणे दुनिया में कोन्हे। उहो हुजे हा त बस मुकद्दस बस, तव्हांजे वालिदैन जी इज़त एहतराम मुंहिंजे लाइ सभु कुझु आहे। बाक़ी मां हिन दुनिया में रहां न रहां न काशवी न, ईअं न कजांइ। कुछ भी मुझे बस में न आहे मुकद्दस। तव्हां मूंखे हवा में आवाज़ जे लहरुनि में ॻोल्हियो हो। हाणे मां शायदि मौत जे गुफ़ा में हली वञा। न काशवी न, रासई मुंहिंजी ज़िंदगी बि तव्हांखे बशके ॾे। महीनो गुज़री वियो आहे, मुकद्दस जी का ख़बर ई न आहे। न मिस कॉल, न मैसेज, न कॉल। कंहिंखां पुछां, ॾाढो लाचार थी वियो आहियां। Girl, my heart's in your hand. I need you. ही मोहब्बत भी अजीब नाकाबिल एतबार। कंहिंखे ॿुधाइजे त एतबार ई न करे। Please swallow your pride.
सचिन बेलोस मोहब्बत में त आज़ाब ही मिलंदो आहे। अलाए छा यादि, अलाए छा क़िस्मत, अलाए छा क़िस्मत। Oh, how I can. नाज़िया सॼो घर ग़मगीन आहे। इहो ख़बर अथई तारिक तोसां शादी करण खां इनकार करे छॾियो आहे। उहो कंहिं ॿी छोकिरीअ सां शादी करणु थो चाहे। छा सच सायरा? मूंखे पंहिंजी मोबाइल ॾे। उथी तयारु थी। मां पंहिंजी मोबाइल कावड़ में भञी छॾी हुई। पर केॾांहुं? काशिफ ॾांहुं। कंहिंखे न ॿुधाइजांइ। त तुंहिंजो इहो ग़म काशिफ़ करे हुयो? ॾाढी गहरी आई मुंहिंजी भेण, ॾाढी गहरी। अकेलो आज़ाब बर्दाश्त कयो अथई, मूंखे बि न ॿुधायो अथई। मोहब्बतनि जा अज़ाब अकेला ई ईंदा आहिनि ऐं अकेला ई बर्दाश्त कबा आहिनि। सायरा तयारु थी। मां पंहिंजी दोस्त ॾे हलण जो बहानो थी करियां। काशफी फोन अटेंड कर। काशफी हेलो काशफी फोन छो नथा अटेंड कयो? काशफी 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 डॉक्टर साहब काशिफ की आई? काशिफ मुंहिंजो दोस्त छा थियो काशिफ खे? काशिफ खे अॻु में बि हार्ट अटैक थियो। सईद हुनखे मूं वटि खणी आयो। सईद तव्हांखे फ़ोन करण जी कोशिशि कई पर मुंहिंजी मोबाइल फ़ोन बंदि रही। पर हाणे हू कीअं आहे? हाणे हू इन हार्ट अटैक में हू सर्वाइव न करे सघियो। हाणे हू न आहे रहियो। छा?